अपडेट कयूं पिया मटियारी माज़ी गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक़ त सिंधी अदबी संगत शाख मटियारी पारां तज़ियती मेड़ाको कोठाए वियो। अदीब ऐं मोहक़क़ गुल हसन कलमती अदाकारा शबीर चना अदाकार ऐं महल पहलवान रियाज़ बाटी समाजी सुधारक परियल भंदरो ऐं सहाफ़ी अब्दुल करीम मेमण खे भेटा पेश कई वई। मेड़ाके जी सदारत सिंध जे नालेवार लेखक काज़ी मक़सूद कई जहिड़े त महिमान ख़ासि डॉक्टर अब्दुल रज़ाक मेमण सास ज़िला राब्ता सेक्रेटरी इमदाद अली शाह बुखारी जना मेड़ाके में ख्याल कतरी सुगड़ो नदीर अहमद मेमण अयाद चंड्र हाजी सुवारो ट्रगड़ भेटा तौर ते शायरी पेश कई जहिड़े त नाचीज़ मेमण रफ़ीक अहमद सुंदरो मज़मून पढ़िया डॉक्टर अब्दुल रज़ाक मेमण सैयद इमदाद अली शाह बुखारी में बचल मेमण माशूक मंगवाणो रफ़ीक अहमद मेमण सोराब खान बाटी ख्याल कतरी ऐं काज़ी मक़सूद मरोम जे कारनामा ते बेहतरीन रोशनी विधी ऐं हिननि चयो त गुल हसन कलमती सिंध जो जाखोड़ी अदीब हो जंहिं केतिराई किताब लिखिया ख़ासि तौर ते कराची जे तारीख़ ते ज़बरदस्ती तहक़ीक़ कई अदाकारा शबीर चना अहिड़ो किरदार हुई जेका नजू सिंधी सकाफ़त ऐं सिंधी रीतियुनि रवाजनि खे नई सिर उजागर करण जहिड़ा किरदार अदा करे माण्हुनि जे दिलनि में पंहिंजी जाइ जोड़ी। रियाज़ बाटी पंहिंजे वक़्त जो बेहतरीन अदाकार महल पहलवान हुअण सां गॾु हिकु समाजी सेवा को पिणो परियल भंदरो समाजी कर्तकारण में भरपूर किरदार अदा कंदड़ो समाजी प्रोग्रामनि जो ॿुधी वक़्त सिर शिरकत करण उन्हनि में पंहिंजो हिसो मिलाइण में अॻभरो रहंदो हो। सहाफ़ी अब्दुल करीम मेमण अॼु ओर चयणु थक कलमकार हो ऐं मेड़ाके में अब्दुल कादिर बिलाली अमन खान जसकानी हसन मेमण ॿियनि शिरकत कई। आख़िर में मरोम अल्लाह साल सवाब अल्लाह दुआ घुरी वई।